अस्सलामुअलैकुम दोस्तों। एक्सेल विद ससराज में अवां सभिनी खे भलेकार। पोएं एपिसोड में असां सिखियो त एक्सेल छा आहे ऐं किथे इस्तेमालु थींदो आहे ऐं छो सिखणु ज़रूरी आहे। अॼु जे हिन एपिसोड में असीं एक्सेल इंटरफेस बाबति सिखंदासीं। जेकॾहिं अवां एक्सेल खे हलाइणु सिखणो आहे त सभ खां पहिरीं उन जी इंटरफेस खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। त अचो शुरू कयूं। सभ खां पहिरियों तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त अगरि तव्हांजे कंप्यूटर में माइक्रोसॉफ्ट इंस्टॉल थियल आहे, यानी माइक्रोसॉफ्ट जो को बि वर्जन हुजे, 7 हुजे, 10 हुजे, 13 हुजे, 16 हुजे या 19 हुजे, उन्हनि सभिनी वर्जन में एक्सेल खे खोलण जो तरीक़ो। सभ खां पहिरियों त तव्हां विंडो खे होल्ड करे, विंडो बटण खे होल्ड करे आर प्रेस कंदव त हिते तव्हांजो रन बॉक्स खुली वेंदो। इन रन बॉक्स में तव्हांखे सिंपली टाइप करिणो आहे EXCEL एक्सेल। ओके, एक्सेल टाइप करे जीअं तव्हां इंटर कंदव हिते थोरो टाइम वठंदी ऐं तव्हांजी एक्सेल जेकी एक्सेल सॉफ्टवेयर आहे उहो तव्हांजो खोले वेंदो। ओके, हाणे हिते तव्हांखे अहिड़ी डिज़ाइन मिलंदी व्यू मिलंदी। अगरि तव्हां वटि एक्सेल 2027 त उन जो थोरो इंटरफेस जेको आहे न उहो थोरो अलॻि, डिज़ाइन जेकी आहे न उहो थोरी अलॻि मिलंदी आहे। बाक़ाया जेके बि ऑप्शन आहिनि उहे साॻिया ई हूंदा आहिनि। 10 थी वई, 13 थी वई, 16 थी वई, 19 थी वई, इन्हनि सभिनी में जेको आहे न शुरूआती जेकी डिज़ाइन हूंदी आहे उहा थोरी चेंज हूंदी आहे। बाक़ाया अंदरि जेके बि ऑप्शन हूंदा आहिनि उहे तव्हांखे साॻिया ई मिलंदा आहिनि। हाणे हिते कुझु ठहियल आहिनि जीअं फार्मूला ट्यूटोरियल आहिनि ऐं पावर क्यूरी ट्यूटोरियल आहिनि। हे सभई तव्हांजा सैंपल या टेम्पलेट ठहियल आहिनि। सही आहे। असां छा कंदासीं, असांखे शुरूअ खां वठी बेसिक खां सिखणो आहे एक्सेल खे, त असां हिकिड़ी ब्लैंक वर्क बुक ते कमु कंदासीं। जेको बि असांजो कमु हूंदो उहो असां ब्लैंक वर्क बुक ते कमु कंदासीं। ओके, हाणे ब्लैंक वर्क बुक जीअं तव्हां क्लिक कंदो हिते असांजी एक्सेल इंटरफेस शुरू थींदी। ओके, हाणे सभ खां पहिरियां त तव्हांखे इहो मालूम हुअणु खपे त हे जेके बि ऑप्शन आहिनि, हे जेके टेब्स वग़ैरह आहिनि, हिननि जा नाला छा आहिनि, इहो लाज़मी आहे तव्हांखे सिखणु। सभ खां पहिरियों शुरूआति कयूं था हितां मथां, हिन खां वठी ऐं हेसि ताणी हीअ जेकी बि तव्हांखे पटी नज़र थी अचे न, इन खे चइबो आहे टाइटल बार। छा चइबो आहे? टाइटल बार। हिन टाइटल बार में मथे सभ खां पहिरीं टाइटल बार हूंदी आहे। सही आहे। हिते तव्हांजो जेको बि एक्सेल जो फाइल आहे उन जो तव्हांजो हिते नालो शो थींदो। अगरि तव्हां पहिरियों दफ़ो एक्सेल खोलियो था, न्यू एक्सेल वर्क बुक खोलियो था, त उनजो जेको नालो हूंदो उहो हूंदो बुक 1। बुक 1 छो आहे? छो त असां इन खे फाइल खे कंहिं बि नाले सां सेव न आहे कयो, असां हिकु डिफॉल्ट स्प्रेडशीट खोली आहे। ओके, उन खां पोइ अचूं था बाबा क्विक एक्सेस टूल बार। हे जेकी तव्हांखे बार नज़र थी अचे हितां खां वठी हेसि ताणी, इन खे चवंदा आहियूं क्विक एक्सेस टूल बार। हाणे इन खे क्विक एक्सेस टूल बार छो था चऊं? हिन खे क्विक एक्सेस टूल बार इन लाइ था चऊं छो त कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे कि असांजे हिननि ऑप्शननि जे अंदरि को अहिड़ो ऑप्शन हूंदो आहे जंहिंखे असांखे हर इस्तेमालु करणो हूंदो आहे। सही आहे। यानी उन ऑप्शन ते असांजो कमु हर रिपीट थो पियो थिए। उन लाइ असां उन ऑप्शन जो जेको शॉर्टकट आहे उहो असां हिन क्विक एक्सेस टूल बार में पुट कंदा आहियूं, त जीअं हर असांखे हिन ऑप्शन में वञी करे उहो सिलेक्ट करण जी ज़रूरत न पए, सिर्फ़ु इहो हिते ई शो थिए त असां क्विक तरीक़े सां हुनखे वरी ओपन करे सघूं। अगरि तव्हां डिफॉल्ट वर्क बुक खोलींदव त हुन में तव्हांखे सिर्फ़ु 3 ऑप्शन मिलंदा। हिकिड़ो सेव जो मिलंदो, ॿियो अंडू जो मिलंदो, टियों रीडू जो मिलंदो। ओके, हुन खां पोइ अचूं था बाबा रिबन बार। हाणे रिबन बार जेकी आहे हीअ फाइल खां वठी पावर पिवोट ताईं हे तव्हांजी रिबन बार आहे। छा आहे? रिबन बार आहे। यानी होम, इंसर्ट, पेज लेआउट, फार्मूला, डेटा, रिव्यू, व्यू, इहे सॼा तव्हांजा टेब्स आहिनि। छा आहिनि? टेब्स। बसि तव्हां ईअं सम्झो त हीअ तव्हांजी हितां खां वठी हेसि ताणी रिबन बार आहे सॼी। ओके, ऐं हे तव्हांजा टेब्स आहिनि। यानी होम टेब आहे, इंसर्ट टेब आहे, पेज लेआउट आहे, फार्मूलाज़ आहे, डेटा आहे ऐं रिव्यू आहे। सही आहे। इन्हनि टेब्स में वरी मुख़्तलिफ़ टूल मौजूदु हूंदा आहिनि। यानी हे क्लिपबोर्ड आहे, हिन में कुझु टूल आहिनि। हे फ़ॉन्ट आहे, हिन में कुझु टूल आहे।
एलिजमेंट आहे, हिन में कुझु टूल आहिनि, नंबर आहे, हिन में कुझु टूल आहिनि, स्टाइल, सेल्स, एडिटिंग। हाणे क्लिपबोर्ड सां रिलेटेड जेके बि ऑप्शन हूंदा न उहे तव्हांखे हिन ग्रुप में मिलंदा। फ़ॉन्ट सां रिलेटेड यानी अखरनि ते फ़ॉन्ट ते जेके बि ऑप्शन कमु कंदा, जेके बि टूल कमु कंदा, उहे तव्हांखे सभई हिन ग्रुप में मिलंदा। अरेंजमेंट तरतीब ॾियण वारा हिन में, नंबर सां रिलेटेड जेके बि ऑप्शन हूंदा उहे तव्हांखे हिते मिलंदा, स्टाइल वग़ैरह ॾियणा त हिते, सेल सां रिलेटेड हिते मिलंदा। ओके आहे। उन खां पोइ चऊं था बाबा हिन खाने में, हिन खाने खे चइबो आहे नेम बॉक्स। हिन खे नेम बॉक्स छा था चऊं त हीउ ॿुधाईंदो आहे त हिन वक़्तु तव्हां कहिड़े सेल में बीठा आहियो। यानी हींअर असां हे जेके आहिनि न हे जेके खाना ठहियल आहिनि, हिननि खे असां सेल चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? सेल चवंदा आहियूं। हाणे नेम बॉक्स छा कंदो आहे, असां जंहिं बि सेल में क्लिक कंदासीं न, हे नेम बॉक्स ॿुधाईंदो आहे त हींअर तव्हां कहिड़े सेल में बीठा आहियो। यानी हींअर असां B4 में बीठा आहियूं। छा में बीठा आहियूं? B4, यानी B कॉलम ऐं 4 रो, यानी B4 B4। सही आहे। हिते ईंदासीं त हाणे छा नालो थी वियो? D8, यानी D कॉलम 8 रो। ओके आहे बाबा, सम्झ में आई ॻाल्हि? उन खां पोइ चऊं था बाबा फार्मूला बार, यानी हीअ तव्हांखे जेकी बार नज़र थी अचे न, हिनखे फार्मूला बार चइबो आहे। ईंदड़ वीडियो में असां कुझु फार्मूला इस्तेमालु कंदासीं, ऐं उहे फार्मूला जेके आहिनि न उहे कीअं इस्तेमालु थींदा ऐं हिन फार्मूला बार में उन में असां कीअं इस्तेमालु था करे सघूं, उहे असां ईंदड़ वीडियो में सिखंदासीं। बसि हींअर तव्हांखे इहा मालूमात हुअणु खपे त हिन बार खे असां फार्मूला बार चवंदा आहियूं। ओके आहे। जेको बि डेटा या फार्मूला अव्हां सेल में लिखंदव उहो हिते बि नज़र ईंदो। यानी हिन में असां कुझु बि डेटा वग़ैरह लिखंदासीं त उहो तव्हांजो हिते बि शो थींदो। ॾिसो हिते मां पंहिंजो नालो थो लिखां, SARANG। हिते मां सारंग थो लिखां त हिन सारंग ते तव्हां जीअं क्लिक कंदव त हे फार्मूला बार में बि अची वेंदो। ओके आहे। हिनखे हटायूं। उन खां पोइ चऊं था बाबा शीट, यानी एक्सेल में शीट। हाणे एक्सेल में जेकी आहे न, फ़िलहालु तव्हांजी डिफ़ॉल्ट जॾहिं तव्हां खोलींदा हो त तव्हांखे 3 शीटूं मिलंदियूं आहिनि। फ़िलहालु असांजी शीट 1 आहे। तव्हां हिनखे शीट वधाए बि सघो था, यानी हिन प्लस खे क्लिक कंदव त हे वधी वेंदो। प्लस खे क्लिक कंदव, हे शीट 1 आहे, हे शीट 2 आहे। वरी प्लस कंदव, अगरि वधीक तव्हांखे शीटुनि ते कमु करिणो आहे त तव्हां प्लस कंदा वेंदव, हे शीट ऐड थी वेंदी। ओके। अगरि शीट डिलीट करणी आहे त राइट क्लिक कंदव, हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो डिलीट जो, डिलीट कंदव शीट डिलीट थी वेंदी। राइट क्लिक कयो, डिलीट में वञो, डिलीट थी वेंदी। राइट क्लिक कयो, डिलीट कंदव, डिलीट थी वेंदी। उन खां पोइ अचूं था बाबा स्टेटस बार। हाणे स्टेटस बार ऐं बिल्कुलु हेठियां जेकी आहे न उहा स्टेटस बार हूंदी आहे। हिते ज़ूम लेवल ऐं ॿियूं मालूमात ॾेखारी वेंदी आहे। हाणे ज़ूम कीअं? अगरि तव्हांखे पंहिंजी ज़ूम जेकी आहे उहा साइज़ इंक्रीज़ करणी आहे त तव्हां हितां करे था सघो, डिक्रीज़ करणी आहे तॾहिं तव्हां हितां करे था सघो। ओके आहे। हे कुझु लेआउट हूंदा आहिनि, जीअं फ़िलहालु असांजो नॉर्मल आहे। अगरि तव्हां पेज लेआउट खे क्लिक कंदव त पेज लेआउट जे हिसाब सां ठही वेंदी। अगरि तव्हां पेज ब्रेक जे हिसाब सां कंदव त पेज ब्रेक जे हिसाब सां। फ़िलहालु असां नॉर्मल ते, ऐं हिन जो यूज़ेज छा आहे इहो असां इनशाला ईंदड़ जेके वीडियो हूंदा आहिनि उन में सिखंदासीं। ओके आहे बाबा। हीअ तव्हांजी एक्सेल जे इंटरफेस जो पहिरियों एपिसोड हो। अगरि तव्हां असांजी चैनल एक्सेल विद ससराज खे सब्सक्राइब न आहे कयो त असांजी चैनल खे सब्सक्राइब कंदो त जीअं ईंदड़ जेके वीडियो हूंदा आहिनि उन जी तव्हांखे मालूमात मिली सघंदी। ओके आहे। अॼु असां एक्सेल इंटरफेस जा अहम हिसा सिखिया, यानी वर्कबुक, वर्कशीट, रोज़। ईंदड़ एपिसोड में असां सेल ऐं कॉलम बाबति तफ़सील सां सिखंदासीं, ऐं उन खां अलावा असां कुझु ॿियूं शयूं यानी वर्कबुक, वर्कशीट, रोज़ थी विया, सेल कॉलम, ऐं उनखे तफ़सील सां सिखंदासीं। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक करियो, चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ज़रूरु दॿायो। अल्लाह हाफ़िज़। वरी मिलंदासीं ईंदड़।